बलूचिस्तान जो मामलो सही ॾिसो बलूचिस्तान जे ओवरऑल सिचुएशन ते बिल्कुलु क्लियर आहियां, मूंखे को हुन में अभाम न आहे त हुननि वटि जेका ह्यूमन राइट्स जी बदतरीन जेका वॉयलेशन आहे बलूचिस्तान में, हुननि खे हुननि जा सियासी हक़ नथा ॾिना वञनि, उन्हनि खे हुननि जा माशी हक़ नथा ॾिना वञनि। बलूचिस्तान सां को हिकिड़ो अलमियो या डलमा न आहे। ऐं हीअ जेको अजीबो ग़रीब ॿी सूरत हाल डीपोलिटिसाइज़ करण जी ऐं डीफ्रेंचाइज़ करण जी जेका सिचुएशन थिए थी, यार ख़ुदा खे मञो, छो ई हथ ठोकिया लीडर पैदा कयो था बलूचिस्तान में, जेको उन्हनि जो जेन्युइन लीडरशिप आहे अचणु भला अख्तर मेंगल चीफ मिनिस्टर हो या डॉक्टर मालिक चीफ मिनिस्टर हो, त छा मूंखे ख़तरो? भई उहो त इलेक्शन विढ़नि था, पोइ ठीकु आहे बलूचिस्तान जे हक़नि जी ॻाल्हि कनि, तव्हां पंहिंजा डमी क़िस्म जा हिकिड़ा लीडर पैदा कयो था बलूचिस्तान में, नारा नथा खणूं, सो उहो तव्हां पैदा कयो था ऐं चओ था त बसि बलूचिस्तान बसि ईअं ठीकु थी वेंदो ऐं असीं बसि हीअं थोरा मोचड़ा हणंदासीं, दाबा ॾींदासीं ऐं हुननि जा वसीला बि, सो पोइ इन ते जेके पॾेही हथ आहिनि, ज़ाहिर आहे त पोइ उहो जेको नाराज़ बलोच आहे या जेको माण्हू आहे उनखे पोइ इस्तेमालु थो करे। सो असीं पंहिंजे शयूं त ठीकु कयूं, बलूचिस्तान सां डायलॉग थियणु करे, अरे बाबा छॾियो डायलॉग खे, तव्हां रुगो हुते हुननि खे पंहिंजी मर्ज़ी सां जीअण ॾियो। ऐं चवां थो पाकिस्तान ऐं आइन जे हुन में ई हुननि खे उनजी तरक़ी थियणु खपे, उन्हनि जी रुगो हुते जेके हिननि जा हथ ठोकिया पॉलिटिशियंस ठाहिया अथनि, उन्हनि जी खीसनि में पैसा वञनि था, हेठि को रोड रस्तो बिजली को हॉस्पिटल्स को उन्हनि खे डेवलप थियणु ॾियो ऐं हिकिड़े ऐं थोरो हाणे खल मज़बूत कयो। 75 साल हुननि खे जेको आहे मुछड़ा लॻा आहिनि, अगरि हू 10-15 साल हिन उन बाहिनि में घटि में घटि कुझु ॻाल्हाइनि था, थोरो तिखो ॻाल्हाइनि था, थोरो ग़ैर मुनासिब ॻाल्हाइनि था, त बर्दाश्त कयो न, हुननि जी तकलीफ़ूं आहिनि न, मिसिंग पर्सन जो मसइलो वंस फॉर ऑल हल कयो न। सो ऐं हीअ जेको डायलॉग कजे बलूचिस्तान सां, छाजो डायलॉग? तव्हां हुननि जे ट्रू रिप्रेज़ेंटेटिव खे खटणु ॾियो, मैनेजमेंट ख़तमु कयो, डमी पॉलिटिशियंस जेके ठाहियल आहिनि अक्सर उन्हनि खे छॾियो, जेको बि उन जेन्युइन पॉलिटिशियन आहे उनखे अचणु ॾियो, जेको सही पॉलिटिक्स इलेक्शन विढ़े पियो, माना हू पाकिस्तान जे फ्रेमवर्क खे त मञे थो न, न त इलेक्शन खे विढ़े, त पोइ भला कि थोरो हुनजा सख़्तु गिर मौक़िफ़ आहे बलूच लाइकवाइज़ रेकोडेक। हाणे रेकोडेक छाकाणि त हाणे इंटरनेशनल मामिलो थी वियो आहे, हिन में चौधरी इफ्तिखार अजीब तरीक़े सां मामलात करे वियो, ऐं को लीगल एक्सपर्ट न आहे, लेकिन हींअर हुनखे अगरि हथु विझंदा त वरी $10 अरब जी जुर्माने जी असां वटि खाइण लाइ पैसा, डॉलर कोन्हे, $10 अरब किथां ॾींदासीं। पर इहो यकीनी बणाइजे को गवर्नमेंट पैकेज ॾे त रेकोडेक जी जेका आमदन थींदी उन में जेको पाकिस्तान गवर्नमेंट जो फेडरल गवर्नमेंट जो हिसो आहे, उहो जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट बलूचिस्तान गवर्नमेंट खे ॾींदी। जी हा, पैसो भला फ्री अची वञे। जी हा, पर सफ़ा चइजो न असां त उहो ई बीहंदासीं, बलूचिस्तान सां कोई हिकिड़ो ज़ुल्म थोरी आहे।